अफ़गान पनाहगीरनि जी वापसी बाबति तमामु वॾो बहस हली रहियो आहे ऐं कुझु माण्हू अफ़गान पनाहगीरनि जे वापसी वारे मामले ते मुखालफ़त बि करे रहिया आहिनि या मुखालफ़त छो थी रही आहे अफ़गान पनाहगीर पंहिंजे वतन वञनि या न वञनि। मां अञा तव्हांजो हैदर माला, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां अञा ताईं ही चैनल सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब कयो, बेल आइकन ज़रूरु प्रेस कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स कयो। जीअं केयरटेकर हुकूमत आई त मुल्क छाकाणि त मुआशी तौर ते कोलप थी चुको हो ऐं कंगाल थी चुको आहे, IMF जा कर्ज़, वर्ल्ड बैंक जा कर्ज़, महांगाई उरूज ते हुई, उन सॼी सूरत-हाल में जेका केयरटेकर हुकूमत आई ऐं जेके असुल मुल्क जा मुक़तदर इदारा आहिनि ऐं घुरियूं आहिनि, उन्हनि इहो फ़ैसिलो करे वरितो त जेके बि पाकिस्तान जे अंदरि गैर क़ानूनी तौर ते तरसियल माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे वापसि मुल्क न कयो वञे। उन सिलसिले में जेको फ़ैसिलो आयो उन फ़ैसिले मुताबिक़ जेका आख़िरी तारीख़ तारकीन वतन जी गैर क़ानूनी तरसियल जेके हिन मुल्क में माण्हू उन्हनि जी वापसी तारीख़ जेका आहे उहा 1 नवंबर आहे, जेका अॼु 1 नवंबर आहे। इन दौरान पंजाब जे अंदरि तमामु वॾो ऑपरेशन शुरू कयो वियो, ख़ुसूसन जेके अफ़गानी पख्तून आहिनि जेके सालनि खां हिते गैर क़ानूनी तौर ते तरसियल जेके डॉलर स्मगल कनि था, हितां खणी वञी अफ़गानिस्तान पहुचाइनि था, मंशात जी स्मगलिंग में या वॾनि हथियारनि जी स्मगलिंग में, वॾी मशीनरी जी स्मगलिंग में मुलविस आहिनि ऐं ख़ुदकश हमलनि में उहे मुलविस ॼाणाया वञनि था। जनवरी खां वठी हिन वक़्त ताईं जेके पाकिस्तान में 24 ख़ुदकश हमला थिया आहिनि, जंहिं बाबति रियासत ही चयो आहे, रियासती इदारनि चयो आहे त 14 ख़ुदकश हमला जेके सुञाणप हेठि आया आहिनि उन में अफ़गान पनाहगीर या अफ़गान पख्तून जेके आहिनि उहे शामिल आहिनि। त न सिर्फ़ मुल्क जे अंदरि दहशतगर्दी, न सिर्फ़ मुल्क जे अंदरि मंशात हथियारनि जे विकिरे या डॉलराइज़ेशन वारी स्मगलिंग में अफ़गानी पख्तून शामिल आहे, पर सॼे वसीलनि ऐं मुल्क जे वसीलनि ते बि उन्हनि जो कब्ज़ो थी वियो आहे ऐं उन्हनि हिकिड़ा वॾा अफ़गानी लश्कर ठाहे वरिता आहिनि। उन लश्करनि जे ज़रिए हू माण्हुनि खे अंडर प्रेशर कनि था, उन्हनि ते वहशत ऐं दहशत जो राज क़ाइमु कनि था। हाणे हिन वक़्त जी जेका सूरत आहे रियासत इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त हर सूरत में जेके बि पनाहगीर आहिनि उन्हनि खे वापसि कयो वेंदो या जेके तारकीन वतन उन्हनि खे वापसि कयो वेंदो। सरकारी अंगर कुझु ॿिया आहिनि पर जेके आज़ाद ज़रिया ॿुधाइनि था त 50 लख खां वधीक अफ़गानी पनाहगीर या तारकीन वतन जेके आहिनि उहे पाकिस्तान में मौजूदु आहिनि, उनजो वॾो हिसो सिंध में मौजूदु आहे। हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल इहो ॿुधायो वञे थो त लॻभॻि 90,000 जे माण्हू जेके आहिनि अफ़गानी ऐं पख्तून उहे पंहिंजे वतन ॾांहुं वापसि विया आहिनि, पर अञा तमामु वॾो तइदाद उहो मौजूदु आहे ऐं उनजो वॾो तइदाद जेको आहे उहो सिंध में मौजूदु आहे। पंजाब में पख्तूनख्वा में त पाण ऑपरेशन ॾिठो, तव्हां माण्हू तुरखम जे बॉर्डर ज़रिए ऐं चमन जे बॉर्डर ज़रिए उहे वापसि त विया, पर सिंध में अञा माण्हू जेके अफ़गानी तारकीन वतन आहिनि, पनाहगीर आहिनि, महाजरीन उहे सभु मौजूदु आहिनि। कराची ते उन्हनि जो मुकमल तौर ते कब्ज़ो आहे, उहे बस्तियूं ठाहे वेठा आहिनि। सिंध जी सामूंडी पट्टी उते उन्हनि जो कब्ज़ो आहे। ज़िले जामशोर जे कोटड़ी वारे ख़ुर्शीद कॉलोनी वारे इलाइक़े में, सेवण में, कशमोर, कंदकोट, इंडस हाईवे, नेशनल हाईवे जे ॿिन्ही पासनि खां रेस्टोरेंट, मदरसा सभु ज़मीनूं ख़रीद करणु इहो केतिरनि सालनि खां हुननि जो कारोबार हो जंहिं ते उहो अञा ताईं काब्ज़नि, पर बदकिस्मती सां सिंध जे अंदरि अञा उन्हनि जे ख़िलाफ़ को ऑपरेशन न थियो आहे। सरकार ऐं रियासत इहो फ़ैसिलो कयो आहे त जेके पहिरीं तारीख़ खां पोइ हिते मौजूदु हूंदा उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, उन जे लाइ कैंपूं ठाहियूं वेयूं आहिनि, उन्हनि कैंपुनि में उन्हनि खे रखियो वेंदो ऐं पोइ पंहिंजे वतन वापसि मोकिलियो वेंदो। पर सिंध में अञा किथे बि का कैंप ज़ाहिर न थी आहे त का ठाही वई आहे। इन करे सिंध जे माण्हुनि खे मुतालबो करणु खपे ऐं हीअ जेका रियासत जी एजेंडा आहे त हक़ीक़त सिंध जी मुतालबे तहत आहे। सम्झो ईअं त असां जेको सालनि खां धारी आबादकारी जे ख़िलाफ़ मुतालबो कंदा रहिया आहियूं त उहे वापसि वञनि पंहिंजे वतन में। रियासत इहो फ़ैसिलो कयो आहे, असीं रियासत जे धणनि मुक़तदर इदारनि ऐं फ़ैसिले कंदड़ खां इहा घुर कयूं था त पंजाब मां तव्हां कढो पिया तारकीन वतन, गैर मुल्कनि खे पख्तूनस्तान मां तव्हां कढो पिया, पख्तूनख्वा मां, पर सिंध मां तव्हां छो न पिया कढो। इन करे जेके बि सिंध में सिंधी पुलिस ऑफिसर आहिनि, SSP, उन्हनि सभिनी खे चऊं था त हीउ वक़्तु आहे, तव्हां पंहिंजी ड्यूटियूं कयो था, पगार वठो था, सरकार जी नुमाइंदगी कयो था, जेकी कयो था ठीकु कयो था, उन्हनि ते असांखे एतिराज़ कोन्हे, पर को वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जेको वक़्तु पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे धरती, पंहिंजी थञ मल्हाइण जो वक़्तु हूंदो आहे। अॼु सिंध तव्हांखे सॾु करे पई त अचो ऐं सिंध खे हिन सॼी जेका यलगार आहे धारियुनि जी उन खां बचायो ऐं सिंध खे जेके तारकीन वतन आहिनि, सिंध माण्हुनि खे तड़े कढो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो,
उन्हनि खे पंहिंजे वतन ॾांहुं वापसि मोकिलियो।